بسم الله الرحمن الرحيم اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین الصلاۃ والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین خاتم النبیین طٰہٰ و یاسین والصلاۃ والسلام علی آلہ الطیبین الطاہرین المعصومین المظلومین واللعن الدائم علی اعدائهم ملعونین اما بعد فقد قال سبحانہ وتعالی فی کتابہ المجید بسم اللہ الرحمن الرحیم الفتنۃ اشد من القتل صدق اللہ العظیم. سامعین و ناظرین محترم، اسانی گفتگو ان موضوع تحت ہلی رہی ہی تو فتنو ऐं فتنے जे वक़्तु मोमिन जूं ज़िम्मेवारियूं. गुफ़्तगू इन जाइ ताईं पुगी हुई त फ़ितनो अहिड़ी कैफ़ियत आहे जंहिंमें इंसानु सम्झी न सघंदो आहे त हक़ु छा आहे, हक़ीक़त छा आहे. पहिरीं ज़िम्मेवारी मोमिन जी इहा आहे त पूरी कोशिशि करे त सम्झे त इहा जेका शइ आहे इहो फ़ितनो आहे या वाक़ई को मसइलो आहे. हर इंसान जी ज़िम्मेवारी आहे त इन खे सम्झण जी कोशिशि करे, लेकिन इन हक़ीक़त खां इनकार नथो करे सघिजे. ज़मीनी हक़ाइक़ इहे आहिनि त इंसानु केतिरो बि फ़तीन ज़हीन हुजे, सम्झी न सघंदो आहे त इहो को फ़ितनो आहे. नंढड़ो मिसाल ॾिजे त जंग ओहद में नबी कौनैन ज़ख़्मी थिया, जंग में इंतशार फैलिजी वियो. ओॾी महिल शैतान जो आवाज़ु आयो या शैतानी सिफ़त कंहिं शख़्स जो आवाज़ु आयो त मां त मोहम्मद रसूलुल्लाह काइनात जो रसूल शहीद थी चुको आहे. एॾी महिल इलाही सारा माण्हू आहिनि, उन्हनि खे इहा सम्झ में न पियो अचे त इहा का हक़ीक़त आहे, वाक़ियो बयानु थियो आहे या इहो को फ़ितनो आहे. हाणे ओॾी महिल माण्हू भॼ डुक में लॻी विया. लश्कर इस्लाम जेको फ़तह याब थी चुको हो उहो वरी नाकाम थियण जे दर पे हो. इन सूरत हाल में इलाही सारा माण्हू अहिड़ा हुआ, बल्कि अक्सर अहिड़ा हुआ जिन इहो न सम्झो त इहो को फ़ितनो आहे. माना हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे का त फ़ितने जे वक़्त में इहो सम्झी सघे त को इहो फ़ितनो आहे. जॾहिं इहो सम्झ में नथो अचेसि त को फ़ितनो आहे ऐं वरी इहो बि सम्झंदो न त इहो फ़ितनो छा थो चाहे, हुननि छा करणु चाहियो आहे, त पोइ इन सूरत में इंसानु करे छा. इन जे लाइ मौला अमीर काइनात जी सीरत असां सभिनि जे लाइ नमूने अमल आहे. मौला अमीर काइनात इन वक़्त में कंहिंखे वींदड़ ॾिठो त मौला रोके पुछो त केॾां था भॼो, त भॼण वारे चयो जॾहिं काइनात जो रसूल शहीद थी चुको त हाणे असां विड़ी छा कंदासीं. मौला फरमायो जेकॾहिं उहो शहीद थी चुको त पोइ असां जियारा रही छा कंदासीं. त इन जो मतिलबु आहे मौला अमीर काइनात हिकिड़ो अहिड़ो रस्तो विचों कढियो जो जेकॾहिं इन वक़्त में हिकिड़ो मोमिन इहो सोचे, मसलन जेका इहा परेशानी मूं अर्ज़ु कई, इन परेशानी में मोमिन इहो सोचे त असां बची छा कंदासूं, असांजो विढ़णु ई ज़रूरी आहे, त इहो इस्लाम खे फ़ाइदो पुॼाईंदो. माना विचों रस्तो मोमिन अहिड़ो कढे जंहिं विच रस्ते में वरी फ़ाइदो हुजे. क़ौम जो, मिलत जो इन इंतशार जे वक़्त में जेको नुक़सानु थियण जो ख़तरो आहे उन नुक़सान में न वञे. कोशिशि करे त अहिड़ो इक़दाम करे जो वरी क़ौम खे फ़ाइदो पुॼे. जेकॾहिं अहिड़ो नादानी में इक़दाम करे जंहिंमें क़ौम खे नुक़सानु पुॼे त पोइ इहो इंतिहाई ख़तरनाक थींदो आहे. अहिड़ी क़िस्म जा फ़ितना, मिसाल मौला अमीर काइनात जी जंग सफ़ीन में इहो अची थियो त हिकिड़े पासे खां लश्कर इस्लाम, मौला अमीर इस्लाम जो लश्कर, ॿिए पासे खां शाम वारनि जो लश्कर, ऐं हुननि वरी क़ुरान मथे खणी बीह रहिया. हाणे इलाही सारा अहिड़ा जिन खे इहो सम्झ में न पियो अचे त हाणे हक़ु कहिड़े पासे आहे. हूअं त वाज़े हो त मौला अमीर काइनात छो जो रसूल ख़ुदा जो ख़लीफ़ो आहे, जिन खे इहा ख़बर आहे त ख़लीफ़त हू बिला फ़सल आहे, उहे बि हक़ु सम्झनि पिया. जिन खे इहा ख़बर आहे न ख़लीफ़ा राशिद मां आख़िरी आहे, तॾहिं बि उन्हनि सम्झो पियो त हीअ हक़ु आहे. पर जॾहिं इन जे मुक़ाबले में साम्हूं क़ुरान अची वियो, हाणे हुननि खे इहो सम्झ में न पियो अचे. जॾहिं त उहो दौरु हुजे जंहिं दौर में क़ुरान खे एॾी वॾी अहमियत ॾिनी वई हुजे ऐं को हिकिड़े दौरनि ताईं सम्झायो वियो हुजे त क़ुरान मजीद ई सभु कुझु आहे. उन दौर में को माण्हू कीअं थो सम्झी सघे त हक़ु कहिड़े पासे थी सघे थो. होॾां क़ुरान आहे, जंग ई आहे, हुन पासे शाम वारनि सां जंग कोन्ह थींदी या क़ुरान सां जंग थींदी. इन सूरत में जेके माण्हू परेशान हुआ, इहो वक़्तु उहो हो जंहिं वक़्त में इंसान में खे परेशानी हुई. हाणे इहो वक़्तु हूंदो आहे जंहिं वक़्त में इंसानु फ़ैसिलो करे पहिरीं सम्झे त इहो फ़ितनो आहे. काई जेके हक़ीक़ी मोमिन हा मौला जा, उनखे ख़बर पई पई त इहो फ़ितनो आहे. बाक़ी इलाही सारा अहिड़ा जेके नहरवानी थी अलॻि थी विया हलिया, उनखे इहो सम्झ में न आयो त इहो को फ़ितनो आहे. त मोमिन जी पहिरीं ज़िम्मेवारी इहा आहे त उन सम्झण जी कोशिशि करे त इहो फ़ितनो आहे. जेसीं ताईं हुनखे इहो सम्झ में नथो अचे त फ़ितनो कहिड़ो फ़ितनो आहे, छाजे लाइ इहो फ़ितनो घड़ियो वियो आहे, पोइ बि विचो अमल अहिड़ो करे जेको अमल फ़ितने जी बाहि खे भड़काए न,
बल्कि फितने जी बाहि खे ख़तमु करे। इंशाअल्लाह गुफ़्तगू आईंदा क़िस्त में कंदासूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।